इस्लाम और खुश हो वालेकुम सलाम फर्स्ट क्लास जबरदस्त शानी खुश हो सब खैर हो ठीक ठाक मां ठीक है बिगल प्रोग्राम का पहले पान थोड़ो भाई सुन करना साफ करे तो बेहतर थी काम का निकल के जो काम काम करिए रोज वो पान पहले प्रोग्राम जो स्टार्ट कर शानी की था स्टार्ट कर प्रोग्राम को माशाल्लाह बुधायो बोला बेटा ये बहुत कड़ो बेटा है तो हबीब तो कभी तुम घर से ही रहा जाने मुझे जिए में आजाद जागा साहिब दे शिफा मियां करे लगी माशाल्लाह जो को बेहतर है यही है जो है जो ताकलो यही दाना मिट्टी मुझे न था यही दाना मिट्टी मुझे न था मती देना मन में किलो की काया सुकून सुनाया का उठना लगा दो बेहतर शानी बुधाया माशाल्लाह जबरदस्त तो अभी तो सभी कौन सा दिलवार ये मेरा आजाद जनवा साहब इसका शानी तमा बई शादी की रिटायर जनता शुरू कर दिया बुधाया अजे पहले कचहरी में हाजत फुलंगी पान डेली कोशिश जो विलेज रिपोर्टर है अजे पान के अदे ज्वाइन कयो है कहां से मिलण आयो मुके के हां शानी से मिलंदो कहां जे कचहरी कंदा आयो की कंदा आयो त अज साईं आया साईं भलिका चऊं था जेका मेरी मेहरबानी हाजत साहब ना संजय ने प्रोग्राम में आया शानी से शाम वाले प्रोग्राम था कोई मेरी तो कचहरी है तहां असां वेठा आहियूं ऐं लॉकडाउन आहे गुज़िरियल 1.5 महीने खां ऐं हालात ॾाढा तंग आहिनि ऐं घर खां ॿाहिरि निकिरी कोन था सघूं अॼु त जुमे जो ॾींहुं हो अॼु त इंतिहाई अञा सख़्ती निकिरी कोन सघिया तव्हां आया तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा वॾा वर्ड तव्हां असांजी मेहरबानी तव्हांजो शामिल हो ऐं सची मदद जी तव्हांजी जेको नंढी गैदरिंग हूंदी आहे ॾाढी मूंखे जेको आहे पसंदि बि ईंदी आहे ऐं सो मुंहिंजी तमन्ना नंढी सां कचहरी कजे छाकाणि नंढड़ी जो जेको बि मैसेज हूंदो आहे उहो हुन मास्टर जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु हूंदो आहे ऐं माशाल्लाह जेको नंढड़ी खे लतीफ़ जा सुर जेके यादि आहिनि या ॿियनि शाइरनि में जेके सुर यादि आहिनि मूंखे ईअं महसूसु थींदो त हीअ असांजे मुस्तक़बिल जी हिकिड़ी बहितरीनु जेको मतिलबु हिकिड़ी एक्टिव्स हिकिड़ी जेको वॾे जेको मतिलबु ज़हन वारी जेको मतिलबु जेको थींदी जंहिंते सॼी जेको लाइ शानी तव्हांखे अंकल चए थो त मूंखे थोरो तव्हां अंकल खां छा पुछंदा आहियो अंकल आयो अंकल अख़बार में ॾिठो आहे तव्हांजे तरफ़ां तव्हां छा पुछंदा आहियो था अंकल हाँ बिल्कुल ही अॼु टेटू ॾींहुं आहे लॉकडाउन खे छठो ज़िलो मुकमल तौर ते लॉकडाउन में आहे ऐं छठो में जेतोणीकि कि छठो पसमानदे इलाइक़नि ते मुश्तमिल इलाइक़ो आहे ऐं हुते माण्हू उहे गुरबती ज़िंदगी खां बि हेठि वारी जेको ज़िंदगी गुज़ारीनि था त माण्हू जे वटि पंहिंजी जॻह ते मसइला आहिनि छाकाणि कि सॼी दुनिया जो को इशू थी वियो आहे ऐं उन हवाले सां जेको आहे इंतिज़ामिया आहे या जेको लाइन फोर्स एजेंसीज़ आहिनि उहे माण्हुनि खे पंहिंजे घर ताईं महफ़ूज़ रखनि थियूं ऐं समाजी तौर ते हिकिड़े खां 12 महीने जी जेको हिदायतूं कनि थियूं त जीअं हुन वायरस खे कंट्रोल करे सघूं ऐं हिन वक़्तु हाली जुमे जो ॾींहुं आहे ऐं 12 बजे खां वठी 3 बजे ताईं सख़्तु तरीन जेको लॉकडाउन कयो वियो आहे रेंजर्स आर्मी ऐं पुलिस या काला जेको रस्ते ते हलाए पिए ऐं कंहिं बि ग़ैर वासेदार माण्हुनि खे जेको रस्ते ते न पिया हलणु ॾिनो वियो इहा सूरत आहे छठो ज़िलो आहे हिन वक़्तु जीअं सॼे सिंध दुनिया जा पाकिस्तान जा सॼी दुनिया जे मुल्कनि जा शहर बंदि आहिनि तीअं छठो ज़िलो मुकमल तौर ते लॉकडाउन हो ॾाढी कोई सिचुएशन आहे पर इहो आहे त छठे जे इंतज़ाम में वरी बि जेका तमामु घणी कोशिशि करे पई पंहिंजे विलेज जे माण्हुनि खे बचाइण जे लाइ असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि पाक फौज आहे रेंजर्स आहे सिंध पुलिस आहे असांजा जेके मीडिया जा साथी आहिनि जेके असांखे बाख़बर कनि था असां उन्हनि जा थोराइट आहियूं त हू पंहिंजे माना असांखे पल पल जी ख़बर ॾियनि था ॿुधाइनि था त असां माना सभिनी जा जेके ख़ासि करे साफ़ी बिरादरी आहे असांजी ऐं जेके उहे सोशल वर्कर आहिनि जेके राति जो माण्हुनि जे घरनि में वञी बिना के फोटो कढण जे माण्हुनि जी मदद कनि था राशन पुॼाइनि था सम्झां थो त असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं असांखे ख़बर पए थी त असांजे ॾुखे वक़्त में असांजा कहिड़ा दोस्त आहिनि असांजा कहिड़ा हमदर्द आहिनि सभिनी खे सलाम पेश था कयूं शानी असांजे ख़्याल में त असांखे सभिनी जो थोरा थोरो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां पुछी ही कोरोना जे हवाले सां आहे त जीअं ॿारनि खे माना पाण जेको
न कीअं था बची सघूं कोरोना खां बची कीअं था सघूं कीअं पाण खे बची सघूं पाण खे एहतियात करणु घुरिजे एहतियात न आहे त हथ जा पास रखणु खपे पाण खे सही ऐं पाण खे हथ न विझणु खपे पाण खे पाण साफ़ रखणु खपे ऐं ॿियो असांखे ॿार न वञणु खपे ताकी कोरोना वायरस लॻे सघे शानी जेके इहे ख़बरूं ॿुधाए थो इहे ॻाल्हियूं करे थो हिदायतूं जेके एहतियात न सम्झां थो अच्छा शादी पंहिंजो तव्हां पंहिंजे ठठे ज़िले में जेके माण्हू आहिनि उन्हनि जे मासूम ॿारनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था कोरोना जे हवाले सां एहतियात करणु ऐं ॿाहिरि न वञणु एहतियात कनि एहतियात ऐं ॿार बि न वञनि ॿियो पंहिंजे हथ ते ॾियनि से साफ़ रखणु साफ़ रखनि साबुण सां बार बार ऐं आउं सम्झां थो त जॾहिं माण्हू एहतियात कंदो त यकीनन एहतियात वायरस खां माण्हू बची बची सघे थो सघे। टेंशन न तव्हांजे ख़्याल में तव्हां ॾिसो था शहरनि में बागाड़ी जी जेको स्रोत आहे त भई हजन साईं खां पाण पुछूं था त असां वरी जेके वेठा आहियूं घरनि में वाक़ई असां वेठा आहियूं लॉकडाउन जो वाक़ई ते अमल करियूं था या कोन था करियूं आउं सम्झां थो त जेकॾहिं मुकमल तौर ते असां लॉकडाउन ते अमल करियूं त थी सघे थो हिन वक़्तु इहा सुल्तान पैदा न थिए त अस्पतालुनि में माण्हू उहे जेको आहे उन्हनि खे रेस्क्यू करे खणी था वञूं उते जेको आहे उनजी केसूं कराए थी वञनि त जेकॾहिं मुसलसल असां ई लॉकडाउन जो फ़ाइदो वठूं पंहिंजे घरनि ताईं महदूद हुजूं हिक ॿिए खां परे हुजूं समाजी तौर ते जेको दुआ सलाम परे न कयूं आउं सम्झां थो हिन वक़्तु ही सुल्तान न हुजे हिन वक़्तु तक़रीबन 70 जे लॻभॻि माण्हू सिंध में हिन कोरोना वायरस जे करे मरी चुका आहिनि तक़रीबन 3,500 खां वधीक माण्हू उहे उन्हनि डिक्लेयर कया विया आहिनि त उन्हनि खे कोरोना वायरस आहे त इन वजह सां इहो ई जेको सम्झां थो त माण्हुनि खे समाजी तौर ते पंहिंजे पाण खां परे रहणु खपे ऐं पंहिंजे घरनि ताईं महदूद रहणु खपे बजाए को चौकनि ते रस्तनि ते हिते ॿियनि मना करण खां जेको आहे माण्हू परहेज़ कनि त जीअं ही सुल्तान आहे जेको वायरस वारी सुल्तान आहे इन मां जेको पंहिंजे पाण खे बचाए सघे हाणे हिते ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे साहिब असां तव्हां घुराए था आहियूं त असांजो जेको अॼु जे नंढे प्रोग्राम जो बुनियादी मक़सदु इहो आहे त हिकु त छुटी जे हवाले सां जेका सूरतकार आहे तव्हां कर्मकार आहियो तव्हां लिखो था तव्हां ॾिसो था असां खां वधीक तव्हां शयूं ॾिसो असां वटि उहे शयूं फिल्टर थी मिलंदियूं कुझु शयूं तव्हां ॾिसंदियूं कुझु तव्हां असां ईंदियूं बि कोन्हनि वञी करे तव्हां ॾिसंदा त हीअ शइ रिपोर्ट करणु जहिड़ी आहे या कोन्हे हिनजी केतिरी जेका ख़बर जी जेका सा हिनजी जेका सा हैसियत आहे ख़बर केतिरो वञनि त असां तव्हां तमामु थोरा आहियूं तव्हां पंहिंजी टाइम तव्हां असां वटि आया असांजो नंढो मुख़्तसिर प्रोग्राम हूंदो आहे उन में असांजो मैसेज ॾींदा आहियूं पंहिंजे व्यूअर्स खे मैसेज ॾींदा आहियूं त असांखे एहतियात कयूं हिन बीमारी जो वाइद इलाज इहो आहे एहतियात ऐं तो शनि पाण अंकल खां अॼु पाण मोकिलाईंदासीं अंकल जो पाण घुराईंदा आहियूं तव्हां अंकल खे थोरो तव्हां अदा कयो थैंक यू चओ पाण अंकल तव्हांजी महिरबानी तव्हां असांजे घर में आया असां प्रोग्राम वेठा आहियो तव्हांजी वॾी महिरबानी साहिब उहा निशानी तव्हांजी वॾी महिरबानी